सीनियर सिटीज़न एसोसिएशन जी ज़िंदा दिल शख्सियत बशीर ख़ान जतोई सां थियल रिहाइण वारी तक़रीब रिपोर्ट मंज़ूर कालरो। सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद जे दिलकश खुशबूदार गुलन जी गुलदस्ते में एक महबूबी सिफ़त रखंदड़ यारवेस इंसान मौलाई तबियत वारे सूफ़ी मिज़ाज जे रंगन में रंगियल मोहतरम बशीर ख़ान जतोई जी कचहरियुनि में मौजूदगीअ सां महफ़िल वणंदड़ रोशनियुनि सां भरपूर रौनक अफ़रोज़ थी वञे थी। वेतर उन में लुत्फ़ तॾहिं ऐं सुहिणो ऐं दिल वारो महसूस थींदो आहे जॾहिं सुर संगीत सां माहौल गुलाब जे गुलनि वारे अतर जहिड़ो ख़ुशबू सां मुअत्तर थींदे ॾिसबो आहे। जतोई साहिब जे प्यार भरे मिज़ाज वारी मोहब्बती तबियत खे उन करे बि पसंदि कयो वञे थो जो मंझंदि ज़माने में अक्सर ॾिसजंदड़ ऐं हलंदड़ मग़रूरीअ तोड़े तकबुर वारी बदबू नथी ॾिसिजे। संदसि मिज़ाज सदा ज़िंदा दिलीअ वारे एहसास ख़ुशियुनि ऐं एहतराम निवड़त तोड़े ॿिए जी इज़त करण वारी आला सिफ़तुनि सां मालामाल रहे थो। हिन दिलबर इंसान जे मुख ते हमेशह खिल ख़ुशी ऐं मुस्कुराहटूं ॾिसी दिलि बाग़ बहार थियो वञे। बशीर ख़ान जंहिंजे नाले मां वतन दोस्ती वारी अॻवान जी झलक ॾिसण में ईंदी जो पाण बि साॻी रीति ग़रीबनि लाचार तबिके ख़ासि करे फ़न ऐं फ़नकारनि जो क़दरदान ऐं हमदर्द आहे। बशीर ख़ान जतोई ॻोठु अहमद ख़ान जतोई जो राज भाग वारी सरज़मीन ते जनमु वरितो जेको तालको ऐं ज़िलो दादू में आहे। हिन साॻे ॻोठ जे स्कूल मां प्राइमरी तालीम पास करण बाद गवर्नमेंट पायलट स्कूल दादू मां इंटर डिग्री कॉलेज साइंस मां पास करे इंजीनियर थियण जो शौक़ु सबबि मेहराण इंजीनियरिंग यूनिवर्सिटी नवाबशाह में सिविल टेक्नोलॉजी जे शोबे में दाख़िला वरिती। 2 सालनि खां पोइ खेनि नवाबशाह खां साॻे मेहराण यूनिवर्सिटी इंजीनियरिंग जामशुरू में मोकिलियो वियो जितां पाण 1982 मां पास करे नेस्पाक में नौकिरी जी शुरूआति कई। 2 सालनि खां पोइ वापड़ा स्कॉप में 17 ग्रेड जी मुलाज़मत जिते 9 साल जुटी कंदे बाक़ी नौकिरी 1984 खां इरीगेशन खाते सिंध जी मुलाज़मत करे इज़त ऐं वक़ार सां नालो रोशन रखंदे मुलाज़मत जो मुद्दो ख़ैर आफ़ियत सां मुकमल करे 2018 में रिटायर थिया। बशीर ख़ान जतोई जा वास्ता ऐं ॼाण सुञाणप वॾनि बाला ऑफिसरनि खां वेंदे नंढनि ग्रेड जी मुलाज़मनि सां बि सारा जोगी ॿुधाई वञे थी। जहिड़े त सियासतदान वज़ीरनि ऐं असेंबली मेंबरनि साहिबान सां संदसि अलेक सलेक जो जुदा जहान आहे। जतोई साहिब सीनियर सिटीज़न एसोसिएशन जा मेंबर थिया त खेसि वॾे आदर भाव ॾिनी वई। पाण अॼु बि एसोसिएशन जा सरगर्म मेंबर तौरु सुञाता वञनि था। जेके सयाहती तफ़रीही या सालगिरह वग़ैरह जा प्रोग्राम थियनि था त संदसि शिरकत जे महबूबी रंग जी चमक वारी जिदा लुत्फ़ करम सां महफ़िल जी रौनक में इज़ाफ़ो थियो वञे। अॼु जतोई साहिब एसोसिएशन जे मेंबरनि ख़ुशियुनि में शामिल थींदे फ़राख़ दिलीअ जो मुज़ाहिरो कंदे चंद दोस्तनि साथियुनि जिन में एसोसिएशन जूं औरत मेंबरनि लाइ ख़ुसूसी तौरु राति जे डिनर जे प्रोग्राम जो अहतमाम हैदराबाद क्लब जे हॉल में कयो वियो जिते खेसि दोस्तनि ऐं औरत मेंबरनि गुलनि जा हार गुलदस्ता ऐं तोहफ़ा पेश कया। साणस मोहब्बत भरे यकजहती कई वई। हिन तक़रीब में दरिया ख़ान बलोच आगा सैफुल्ला ख़ान मंज़ूर हुसैन कालरो इक़बाल मेमण नज़ीर अहमद शेख बुज़ुर्ग हकीम दायो मीर चनेज़र ग़ुलाम सरवर ऐं ॿियनि समेत आपा नज़ीर नाज़ अदी कस्बानू दर्स नीलोफर भुट्टो रिज़िया शौक़ मैडम सलमा कादरी डॉक्टर शबनम ऐं ॿियनि मेंबरनि जी शिरकत सां प्रोग्राम जी ख़ुशियुनि ऐं रौनक में मोहब्बती इज़ाफ़ो थी वियो। बशीर ख़ान वटि हाज़िरी भरींदड़ ख़ुलूस भरिया दोस्त आम ॾींहं ते संदसि रिहाइशगाह वारी ओताक ते अचनि था जिते संगत साथला महिमान नवाज़ी ऐं कुर्ब वारियुनि कचहरियुनि जूं रौनकूं ॾिसण सां बशीर ख़ान जे वसी अलक़ल्बी जा दर्शन करे सघिजनि था। रब साईं हर सदा मलूक शख़्सियत जा भाग सदा बुलंद फ़रमाए आमीन।